मिट्टीअ जो कम हज़ारे सालन खां थींदो अचे थो। आगाटे ज़माने में इंसान जॾहिं पंहिंजे वॾड़नि या मज़हबी अॻवाननि खे जिस्मानी तौरु धार थींदे ॾिठो त उन्हनि जे विछोड़े जे ग़म खे झको करण लाइ पथरनि ते नक्श चिटण सां गॾु उन्हनि जूं मूर्तियूं ऐं मुजस्मा ठाहिण शुरू कया। शुरूआती दौर में त रुगो संदनि तस्वीरूं ऐं नक्श चिटींदा हुआ ऐं बाद में मिटीअ मां मुजस्मा ठाहियाऊं। वक़्त जे हिसाब सां इंसान जो शऊर ऐं इल्मु वधंदो वियो त हुन पंहिंजे घुर्जुनि खे सम्झणु शुरू कयो ऐं केतिरियूं ई शयूं ईजाद करे वरितियूं ऐं ज़रूरत वारियुनि शयुनि जहिड़ो मिट्टी ऐं पथर मां थांव, मूर्तियूं ऐं औज़ार पिणु ठाहिया जिन औज़ारनि सां पंहिंजी हिफ़ाज़त ऐं जियापे लाइ जानवरनि जो शिकार कंदा हुआ। मिट्टीअ मां ठहियल उहे मूर्तियूं ऐं थांव वग़ैरह कुझु वक़्त जे इस्तेमाल या मींहुं वसण बाद ॻरी भुरी वेंदा हुआ या वरी इस्तेमाल जे लाइक़ु न रहंदा हुआ। इंसान ज़िंदगीअ जी जंग जारी रखी ऐं ॼाण ऐं इल्म जे ॿियनि मैदाननि में जाखोड़ सां गॾु बाहि ॿारण जो फ़न बि सिखी वरितो, जंहिं बाद हुन कचे मिट्टीअ मां ठाहियल मूर्तियुनि ऐं थांवनि खे पचाए पको करण बि सिखी वरितो। मुख़्तलिफ़ मुहक़क़नि मूजिबि ठिकर जो कमु तमामु क़दीम दौरनि खां थींदो अचे थो, पर 5 खां 6 सदी दौरान यूनानी तहज़ीब में मिट्टीअ जे कमु तमामु घणी तरक़ी कई, जंहिंजी गवाही यूनान जे अजाइब घरनि में रखियल उहे आला क़िस्म जा गुलदान ऐं ॿियूं शयूं ॾियनि थियूं। वक़्त जे हिसाब सां जीअं इंसान ज़िंदगीअ जे ॿियनि शोबनि में तरक़ी कंदो रहियो त साॻी रीति ठिकर जे कम में बि काफ़ी ओसर थी। जीअं त सिंधु माथिरी दुनिया जे झूनियुनि तहज़ीबुनि मां हिकु आहे, हितां जी कारीगरी ऐं फ़न खे दुनिया में हिकु अलॻि हैसियत हासिलु आहे। हिते ॿियनि हुनरनि सां गॾु ठिकर जो कमु बि तमामु सुठो थींदो रहियो आहे, जंहिं जूं शाहिदियूं मुंहं जे दड़े, लाखियुनि जे दड़े ऐं ॿियनि क़दीम मागनि मां मिलियल उहे थांव ऐं मूर्तियूं आहिनि। गुज़िरियल ज़माने में असांजे घरनि में रधु पचाव खां वेंदे खाइण पीअण ऐं ॿियनि घुर्जुनि जे पूराए लाइ ठिकर मां ठहियल थांव ऐं ॿियूं शयूं इस्तेमालु थींदियूं हुयूं, जहिड़ो ॾुध विलोड़ण लाइ चाॾी, पीअण जो पाणी भरण लाइ दिलो, दिली या मटु, अटो ॻोहण लाइ पाट ऐं मानी पचाइण लाइ दांगी ऐं पाणी या खीर पीअण लाइ प्यालो या कुपो कतब ईंदो हो। ऐसी ताईं जो ॿारनि जा रांदीका बि ठिकर जा हूंदा हुआ। इहो चवणु त सरासर ग़लति थींदो त ठिकर मां ठहियल शयुनि जो इस्तेमालु ख़तमु थी वियो आहे, पर कंहिं हद ताईं घटिजी ज़रूरु वियो आहे। ठिकर जे थांव जे घटि वाइपे सबबु असांजी मईशत खे बि कापारी धकु लॻो आहे, छाकाणि त केतिरा ई महिनतकश कुंभर ऐं कारीगर बेरोज़गार बणिया। रोज़गार घटि थियण सबबु हुननि पंहिंजा दुकान बंदि करे ॿिया धंधा इख़्तियार शुरू कया। सर्वे मूजिबि कंहिं इलाइक़े में 20 साल अॻु जिते 8 कुंभर हूंदा हुआ, उते हाणे 1 या 2 मुश्किल सां कमु कंदे नज़र ईंदा। उहे चक लटिजी विया जिन ते उहे महिनतकश कारीगर पंहिंजे हथनि सां मिटीअ जे गोले खे हुसन बख़्शींदा हुआ। उन में को बि शक नाहे त उन्हनि चकनि जे रुकजण सां अणगणियूं चुल्हियूं केतिरनि ई ॾींहंनि ताईं उझामियल रहियूं हूंदियूं। उन हिकिड़ी आवीअ जे विसामण सबबु केतिरा ई कुटुंब वेला वेहण ते मजबूर थिया हूंदा। हाणे उहो हिकु चैलेंज आहे त आख़िर ठिकर जे थांवनि जो वाहपो छो घटिजी वियो ऐं असांखे उन सां कहिड़ा नुक़सान पहुता ऐं उन्हनि नुक़साननि खे मुंहुं ॾियण लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। सक़ाफ़त खाते ऐं गैर सरकारी तंज़ीमुनि सां गॾु मुआशिरे जे हर फ़र्द खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो त जीअं पंहिंजी तहज़ीब जो हिसो बणियल उन्हनि ठिकर जे थांवनि जी जॻह ते प्लास्टिक ऐं शीशे जो इस्तेमालु न कयूं त जीअं ॿीहर उन स्टील जी देगड़ीअ ऐं लोह जे तइ बदिरां ठिकर जी कुनी ऐं दांगी इस्तेमालु थी सघे त जीअं ठिकर जे थांव खे पंहिंजे घरनि ॾांहुं मोटाए सघिजे। अली रज़ा मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।